नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो में खबर ॾींदड़ कंडियारो में बासर पारा प्लाट ते कब्जो करण खिलाफ दीवान बिरादरी के माण्हुनि पारां दीवान जय कुमार, ज्ञानचंद, मनोज कुमार, सतेश कुमार जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां अची मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त कंडियारो क़ौमी शाहराह ते जय कुमार जो ज़ाती प्लाट है, जंहिंजो रिकॉर्ड पिण मौजूद है। प्लाट भरिसां हिकु बासर आशिक बिरोई जी ज़रिए ज़मीन है, जंहिं असां जे प्लाट ते कब्जो करे छॾियो है। हिननि चयो त बासर जे ज़ुल्म खिलाफ हिननि अदालत में पिटीशन दाख़िल कराई है, जंहिं खां पोइ भीतर मछिरजी पियो है। असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं ॾेई रहियो है, जंहिं सबबु हू सख़्त परेशान आहिनि। हिननि चयो त बासर प्लाट ते अदावतो पिण करे रहियो है। दावन बावजूद संदन केर बि ॿुधण वारो न आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त प्लाट ते कब्जो खत्म कराए बासर खिलाफ कदम खयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।